अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 JDO न्यूज़ ऐं वज़ीर उनड़ मटियारी मां ख़बर शामिल कयूं था। शरीफ़ विज्ञो जी मटियारी जे क़दीम क़ब्रस्तान ते कब्ज़े, गटरनि जे गंदे पाणी छोड़ थियण ख़िलाफ़ शहरनि जो एहतजाज। शहरनि समाजी अॻवान डॉक्टर अब्दुल रज़ाक सांद, सलीम सांद, अज़हर अली, तारिक मलाई ॿियनि जी अॻवानी में मटियारी जे क़ब्रस्तान वटि एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन दाईंदे चयो त शहर जे तारीख़ी क़ब्रस्तान मेवन साजिद हाजी शाह जे टिनी पासनि खां कब्ज़ा करे वरिता न। हिक पासे खां क़ब्रस्तान में गटरनि जो गंदो पानी छॾियो पियो वञे, जंहिं कारण तारीख़ी क़ब्रस्तान जूं समूरियूं क़बरूं मुस्मार थी रहियूं आहिनि, जेका इंतिहाई ॻणतीअ जो ॻाल्हि आहे। हिननि चयो त गंदे पाणीअ सबबु क़ब्रस्तान गंदे पाणीअ सां भरिजी वियो आहे, जंहिंमें हिन वक़्तु अगरि केरु मरे थो त उन जी क़बर खोटियूं था त पाणी निकिरी अचे थो। सिम वधी वई आहे, जंहिं कारण पंहिंजे प्यारनि खे दफ़नाइण में काफ़ी ॾुखियायूं पेश अचनि थियूं। हिननि ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो ज़िला हुकूमत फौरी तौर ते कब्ज़ागीरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे ऐं गटरनि जो छोड़ थींदड़ पाणी बंदि कराए, न त एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। A4 JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरूं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 JDO न्यूज़। बंद करो, बंद करो, किनु पानी बंद करो, बंद करो, गैराबाद कर बंद करो, बंद करो, जो किनु पानी बंद करो, बंद करो, किनु पानी बंद करो, बंद करो। और कब्रिस्तान जे हवाले सां तव्हां ॻाल्हाइण चाहींदुसि। हिन कब्रिस्तान में चारों तरफ़ खॾूं आहिनि, गंदगी ऐं गंदा पाणी आहे, जिन ते कब्ज़ा माफ़िया जो ग्रुप सरगर्म आहे। चो तरफ़ कब्ज़ा माफ़िया जे करे ई जेको मटियारी शहर जो गंदो पाणी आहे उहो कब्रिस्तान में दाख़िल थी वियो आहे, जंहिंमें हज़ारे न लखे क़बरूं आहिनि जेके संसार थी ख़तमु थी चुकियूं आहिनि। अला हुकाम से सिर्फ़ु इहा ई गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे जेके कब्रिस्तान जी सरज़मीन आहे उन सिटी सर्वे करे उनखे चौधी वारी ॾिनी वञे ऐं हिन गंदे पाणीअ जो निज़ाम ॿाहिरि मुंतक़िल कयो वञे। हींअर मुक़ामी सैद हाजी ते बीठा आहियूं, जेको 20 एकड़नि ते मुश्तमिल आहे, पर बाक़ी के 4 एकड़ खनि बचियो आहे। ॿियो सभु कर जे कब्ज़ा माफ़िया वारा खणी विया आहिनि। ॿियो खॾ जो पाणी जेको आहे, जेको शहर जो निकालो उहो सॼो हिन कब्रिस्तान में बचे। हज़ारनि जे तइदाद में लाश जेके हिन ते पाणी हेठि आहिनि। के घर ठहिया पिया आहिनि, माण्हुनि जेका मुक़ाम जी ज़मीन आहे सा खणी विया आहिनि ऐं कब्ज़ा ग्रुप जेको आहे सो प्लाटिंग कंदा वञनि ऐं उन्हनि जे एतिरे क़दुरु जो रोड रस्ता बि ठाहिया वञनि। हिते ॾींहं जो छा नालो उन्हनि जूं मयूं रिढूं जेके बकरियुनि से चारियूं थी वञनि, हीअ क़ब्र छा नालो इहो खॾ माना उथली आई आहे ऐं सॼो पाणी मुर्दनि में पियो वञे, माना मुर्दा छा नालो इंसान आहियूं, असांजा बि प्यारा आहिनि। जेतिरा तव्हांखे तव्हांजा प्यारा आहिनि ओतिरा असांखे बि असांजा प्यारा आहिनि। असांजे प्यारनि ते रहम कयो वञे।